नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी शहर जे मुख्य रोड ऐं शाही बाज़ार में मुक़रर अघ खां वधीक अघ में सामान वेकिरो कंदड़ दुकानदारनि, फ्रूट ऐं भाॼी वारनि ते छापा हणी मथस हज़ारें रुपया ॾंड विधो। मिठाई जे दुकानदारनि ऐं ॿियनि केतिरनि खे पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे। खेनि ॿीहर दुकान न खोलण जो पाबंद बणाइण बाद आज़ाद कयो वियो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी निसार अहमद मेमण सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां सभिनी खे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जो एहतराम करणु घुर्जे, पर काफ़ी दुकानदार मुक़रर कयल अघ खां वधीक मुनाफ़ो कमाए रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मथन ॾंड विधो वियो आहे। हिननि चयो आहे त कोरोना वायरस ऐं लॉकडाउन सां मुतासिर थींदड़ मज़दूर तबिके जो असांखे अहसास आहे, पर कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ सरकार पारां लॉकडाउन लॻाए कारोबार बंदि रखण जो चयो वियो। हिन अवाम खे अपील कई त कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ पंहिंजे पाण घरनि ताईं महदूद रहो ऐं एहतियाती तदाबीरनि ते अमल कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।